सलाम आता सभिनी मुझे बुलेदी भाइरनि खे, मुझो सलाम आता के ता मुझे ऐसा जे भावरनि जे सदके अगर उस वक्त एक बुलेदी का सब पर बारी था, एक बुलेदी सेनेट में सब पर बारी था। सकर जे दुआ कन्वेंशन हॉल में मीर इकबाल अहमद खान बिजानी तरफा आल पाकिस्तान बुर्दी बुलेदी एसोसिएशन जो एक वॾो कन्वेंशन कोठायो वियो। कन्वेंशन में चेयरमैन एसोसिएशन डॉक्टर नबी बख्श बुलेदी, ताज मोहम्मद टीएम बेजरानी, सेनेटर मोहम्मद इस्माइल खान बुलेदी, सरदार ज़ादा शरीफ खान बुलेदी, मौलाना अब्दुल करीम लोलोई, मीर इकबाल खान सुंदरानी, सईद खान बुलेदी, वाहिद बख्श खान बुर्दी, सरदार नज़ीर अहमद खान जामड़ो, इकबाल खान जागीरानी, डॉक्टर बिशारत अली सोरियानी, सरदार ज़ादा फैसल खान गोलो, जावेद उस्मान बिजरानी, फैज़ मोहम्मद बिजरानी, निसार अहमद बिजरानी समेत एसोसिएशन के मरकज़ी सूबाई डिवीज़नल इलाके के अगवाननि समेत चइनी सूबन का आयल मेंबरन सभिनि की तइदाद में शिरकत कई। अगवाननि कन्वेंशन के खिताब कंदे चयो त असीं बुर्दी बुलेदी हालात की सितम ज़रीफ़ी के करे छड़ विछड़ थी विया हुआसीं, पर दोस्तनि की मेहनत रंग लातो है और इन प्लेटफॉर्म ते सब गड थिया आहियूं, जेका एक वरी खुशनसीबी है। हुन वधीक चयो त बुर्दी बुलेदी में जेके भी ज़ातियूं अचन थियूं ॿियनि ज़ातियुनि समेत सब इंसान भाइर आहियूं। असांजी एसोसिएशन जो आइन मकसद हर मज़लूम इंसान की मदद करण ऐं फलाही कमनि जो ॼार विछाइण सां गॾोगॾु मुल्की सियासत में पंहिंजे इलाइक़े जी आवाम बुर्दी ऐं बुलेदिन की नुमाइंदगी करे उन्हनि खे हक़ ॾे आणण बि आहे। अॻुवाणनि तंज़ीम खे वधीक फ़ाल करण ते बि ज़ोर ॾिनो। दिसंबर में पुराणी बाडी टोड़े नई बाडी की चूंड करण जो ऐलान भी कयो वियो। होॾां अॻुवाणनि जो सिंध में हलंदड़ बिजाणी तेगाणी तकरार समेत ॿियनि क़बीलाई तकरारनि के खात्मे लाइ कोशिशूं तेज़ कयूं वेंदियूं। अॻुवाणनि चयो त क़बीलाई तकरारनि में जेको भी क़त्लेआम थी रहियो आहे तंहिं ते इंतिहाई अफ़सोस आहे। असीं हिक ॿिए जा बाज़ू कटे रहिया आहियूं, पाण खे नुक़सान ॾेई रहिया आहियूं, जेको अमल हाणे बंदि थियणु घुरिजे। ॿिए तरफ़ दुआ रेस्टोरेंट जे भर में एसोसिएशन की ऑफिस जो इफ़्तिताह भी कयो वियो। होॾां एसोसिएशन के प्लेटफॉर्म तां फलाही कमनि खे वधीक करण लाइ आल पाकिस्तान बुर्दी बुलेदी वेलफेयर ट्रस्ट जो बुनियाद भी रखियो वियो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजानी। आल पाकिस्तान बुलेदी सालियानो कन्वेंशन तकरीबन अगले साल भी थियो हुयो सखर में, अगले साल भी नंढे पैमाने थियो। हाँ माशाल्लाह तकरीबन असांजी तंज़ीम जेका है उहा पाकिस्तान लेवल ते जेको आहे उहा तमामु मुतारफ़ भी थी वई आहे। ॿियो ख़ासि मक़सदु इहो त जेके बि असांजा नवां उहिदेदार या नवां वर्कर थिया आहिनि ज़िलनि में सूबनि में, उन्हनि सभिनी जे हिकिड़ो तारुफ़ी प्रोग्राम बि थींदो आहे। बाबा केरु किथां आयो आहे, केरु किथां आयो आहे, उन दोस्तनि जो ॿियनि दोस्तनि सां मुलाक़ात भी थींदी, तारुफ़ी प्रोग्राम भी थींदो ऐं उन खां अलावा तंज़ीम जी कारकर्दगी भी जांची वेंदी त तंज़ीम साल में केतिरो कमु कयो आहे, कहिड़नि इलाइक़नि में ऐं अॻिते लाइ छा करिणो आहे, उन ते बि दोस्त ॻाल्हाईंदा। बुलेदी क़ौम जा मसइला जीअं बुलेदिन जा पाण में कहिड़ा आहिनि, टकरार आहिनि। बिजाराणी तेगाणी जो जहिड़ो आहे पाण में, तेगाणी भी बुलेदी आहे, बिजाराणी भी बुलेदी आहे। ॿियनि क़ौमनि जा जहिड़ा आहिनि पाण में, लवलाई जागीराणी जो जहिड़ा हलनि था, ॿियनि जा इन्हनि सभिनी खे जेको आहे उहो सरदारनि ते जेको आहे असरु रखी उन्हनि ॾे मिंथ मेड़ क़ाफ़िलो खणी या धुरनि वटि वञी इहे मसइला हल करायूं जीअं बुलेदी क़ौम जा जहिड़ा ख़तमु थियनि ऐं बुलेदी क़ौम हिन मुल्क में, हिन पाकिस्तान में, बल्कि दुनिया में जेका आहे उहो मुतहरक थिए, मज़बूत थिए। ऐं ॿियो ख़ासि इहो त असांजो जेको नौजवान आहे, जेके तव्हांजी उमिरि जा नौजवान, उन्हनि में घणनि खे इहा ख़बर न आहे त असां बुलेदी आहियूं। मां त सम्झां थो घणनि खे पंहिंजे ॾाॾे नाले जी ख़बर बि कोन हूंदी, बुलेदी त अञा परे जी ॻाल्हि आहे। उन्हनि खे इहा सुञाण ॾियणी आहे त बाबा तव्हां बुलेदी आहियो। गोला बिजाराणी, पेताफी, जागीराणी, जाफ़री, बंगलाणी, जेतिरियूं बि क़ौमूं तव्हां हिन में अचो था पिया, बुर्दी बि, इहे सभु जेके आहियो तव्हां बुलेदी आहियो। तव्हां पाण में छो था विढ़ो, तव्हां पाण में इख़्तिलाफ़ छो था रखो, पंहिंजी सुञाण करायो। उन सुञाण लाइ असांजा दोस्त सभु जेके आहिनि हिन प्रोग्राम में शरीक थिया आहिनि, इहा उन दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे। इहे सभिनी दोस्तनि खे कोठ मौजी आहे ऐं मुंहिंजे सॾ ते सभिनी दोस्तनि महिरबानी कई आहे ऐं इंशा अल्लाह ताला तव्हां कार्रवाई ॾिसंदो, तव्हांखे इंशा अल्लाह महिरबानी।
पंहिंजे बच्चनि खे पढ़ाइण जे लाइ असांजो पहिरियों अवलीन मक़सदु आहे ॿारनि खे तालीम ॾियणु। तालीम खां पोइ मेडिकल जूं सहूलियतूं ऐं उन सां गॾु जिते जिते पंहिंजा कॉलेज आहिनि उन्हनि सां मिली करे उन जा असां पाण में गॾु थियूं त असां पाण में हिकु थियूं ऐं पंहिंजे बुलेटिन जा वैरायटी वञण ते असां मसइला हल कयूं। इंशाअल्लाह हीअ असांजो हीउ मेन असांजो मर्कज़ी पहिरियों कन्वेंशन आहे। अहिड़े खां घुरायो आहे। इन कन्वेंशन जो मेन मक़सदु छा आहे ऐं जेकी पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि खां बुनियादी क़ौमनि बिरादरियुनि जे माण्हुनि ने शिरकत कई आहे, पाण शिरकत कई आहे। इन हवाले सां तव्हां छा चवंदा? मीडिया जो मशहूर आहियां और दोस्तनि जे प्रोसेस सां मां पंहिंजे बुर्दी बुलेदियुनि खे पैगाम थो ॾियां पाण में मोहबत क़ाइमु करनि ऐं जिते तालीम न आहे पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियारनि ऐं जिते क़बाइली झेड़ा आहिनि ऐं क़बाइली झेड़नि खे ख़तमु करे ऐं पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियनि जीअं बेगुनाह कारोबारी रस्म हली रही आहे। इन जे लाइ बि असां ख़ुशि आहियूं इनखे बि ख़तमु कयो वञे। ऐं ॿियो अॼु मीर इक़बाल अहमद ख़ान बिजाराणी साहब जी क़यादत में सखर में मरकज़ी बुर्दी बुलेदी कन्वेंशन 3 सालानो आहे। हिन में काफ़ी असांजा महिमान आहिनि सेनेटर डॉक्टर मोहम्मद इस्माइल ख़ान बुलेदी साहब ऐं उन खां अलावा पूरे चइनी सूबनि जा उहिदेदार आया आहिनि। इन जे करे मौलाना अब्दुल करीम मौलाई बुलेदी इंफॉर्मेशन सेक्रेटरी ऑल पाकिस्तान बुर्दी बुलेदी एसोसिएशन मुत्तहिद नहीं होते वो कभी कामयाब नहीं होते। और मैं समझता हूँ कि हमारी ये हमें पहले करना चाहिए था। देर आया 2 साल, मैं 18 साल सेनेट में रहा हूँ। अगर उस वक्त एक बुलेदी था सब पर बारी था, एक बुलेदी सेनेट में सब पर बारी था। और आप जानते हैं कि वहाँ जब मैं बोलता था तो एहसास हसन जैसे बड़े वकील भी कहते थे कि बुलेदी साहब आपके मुकाबले में हर एजेंडे में हम हावी थे। तो इसलिए मैं समझता हूँ अगर हम इसको आगे ले जाए तो बड़े बड़े लोग हमारे कदमों में आएंगे और इंशाअल्लाह ताला हमारे नुमाइंदगी सेनेट में भी, कौमी असम्बली में भी और सूबाई असम्बली में, मिनिस्ट्री में, सब में इंशाअल्लाह हम ले लेंगे। ऐं सभु साम्हूं वेठलनि खे हिकिड़ी नज़र सां ॾिसां थो। सभिनी दोस्तनि खे मुंहिंजो सलाम। मुंहिंजा साईं, सियासी जलसो हुजे या सियासी को इज्तिमा हुजे, ख़ुदा जो कसम आहे हिन महिल ते कोई न वेठो हुजे, ख़ाली कुर्सियूं पियूं हुजनि, सभु हलिया ही रत जो रिश्तो आहे, ये रूह जी रिहाण आहे जेका हिन बुख में हिन हाल में असां शुगर जा मरीज़ आहियूं। सची ॻाल्हि इहा ई आहे। घणनि दोस्तनि खे बि हिन हाल में बि सभु चवनि था पिया त न अञा इज्तिमा हले त ॿुधंदासीं वेंदासीं न। सलाम आहे तव्हां सभिनी मुंहिंजे बुलेदी भाउरनि खे, मुंहिंजो सलाम आहे तव्हांखे। तव्हां मुंहिंजे ऐं असांजे भाउरनि जे सॾ ते हिन सखर शहर में बलोचिस्तान मां, कराची मां, मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां, बदीन मां, नौशर फिरोज़ मां, मोरे मां, खैरपुर मां, सांगड़ मां, कुबे सैद खान मां